वञूं था ही जेको वक्त अॼुकल्ह जो हले तो सबको मुंह मथे तो पिंटे पानी कोन्हे पानी कोन्हे पानी कोन्हे पानी काॾे खुदा जो कसम सिमूं डंढूं जंहिं जाते मच्छ मरंदा हा जंहिं जाते पानी पानी हो पर जे ज़मीन खोटींदे हे त 15 फुटनि ते मिठो पानी निकिरी पवंदो हो। अॼु अल्लाह पाक जी ज़ात ॾमिरजी पई आहे जो दरिया सुकी छा सबब कुरान पाक फरमाए तो इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। अज खां 1400 साल अगवे अल्लाह जे कुरान इरशाद फरमायो इन अस्बह माउकुम गौरन ओ इंसानो जे कदे मां रब करीम जी ज़ात बाबरकात इहो तवां जो ज़मीन वारो पानी चूहाए छजा खुश्क करे छजा खत्म करे छजा फमन यातीकुम बिमाइन मईन त तवां के मिठो पानी केर आणे दीदो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हकीकत में पानी जो मालिक मुझो अल्लाह कंहिंजे हथ में पानी आ जोर सां जो कंहिंजे हथ में आ उहो ॾमिरजी पियो आ उहो नाराज़ थी पियो आ। मुझा दोस्तों असांजे अमलन जी शामत आ जो अॼु होटल आबाद आहिनि मस्जिदूं गैर आबाद आहिनि। मुझा दोस्तों सैंदी माउन ते रश लगी पई आ मदरसन में बच्चन पढ़ाण लाइ को तैयार कोने को हाई स्कूलन में दाखिला कान थी मिले फीहूं भरे भरे थकजी पिया आहियूं ट्यूशन जा पैसा ॾेई ॾेई थकजी पिया आहियूं ग्रेजुएशन थी वई आ ग्रेजुएट थी वियो पर नौकरी कान थी मिले पर बच्चन के कुरान करीम जी तालीम ॾियण जे लाइ तैयार कोन आहियूं। मूंखे अल्लाह जे घर जो कसम आ खुदा पाक जो कसम आ को बि सुठो आलिम दीन आ त बेरोज़गार आहे ई कोन। एतिरियूं जायूं हल जो असां मस्जिदुन में मुंहिंजा दोस्त माण्हू भरे भरे मदरसन में माण्हू भरे भरे थकजी पिया हो माण्हुनि जी घुर लॻी पई आहे आलिम ॾियो आलिम ॾियो आलिम ॾियो ॾेई नथा पूरा पियूं पिया पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असांखे इहा ॻाल्हि वणे कान थी पोइ अदा पाणी न सुकंदो त ॿियो छा कंदो। अल्लाह तआला खे राज़ी कयूं जंहिंजे हथ में पाणी आहे सो पाणी ॾींदो मस्जिदूं आबाद कयो नमाज़ूं पढ़ो खुदा जे ख़ौफ़ खां मुंहिंजा दोस्त हराम खां पाण खे बचायो। ॾिसो त कीअं रब जी ज़ात रहमत जा अंशर थो करे। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। वरी ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। हबीबन करीमन जी हदीस आहे कुर्बान वञा मदीने जे मीर तां सभई जो सुभान अल्लाह। पाण फरमाइन था जॾहिं मुंहिंजे उम्मत में ज़िना ज़्यादा थींदी त मुस्तफ़ा फरमाए थो त ॾुकार थींदी। छा थींदो ॾुकार थींदो ज़िना वधंदी त ॾुकार थींदो। सरकार फरमाइन था मुंहिंजे उम्मत में शराब पीअण माण्हू घणो पीअंदा त उन जे करे वरी बेबरकती थींदी। बेबरकती माना लख ईंदा पर पूरी कान थींदी खरार ईंदा पर पूरी कान थींदी हजार ईंदा पर पूरी कान थींदी या बेबरकती जी निशानी आ। नबी करीम फरमाइन था शराब खाना खराब उम्मुल खबाइसा सबनी खबीसतुल खबाइसन जो ऐं बुराई नहीं बेहयाई जी जड़ा। मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था 3 नंबर ते मुझे उम्मत में व्याज खोरी वधंदी। जॾहिं व्याज वधंदो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुझे उम्मत में ओचता मौत घणा कंदो। वेठे वेठे माण्हू मरी
अड़े कल त चङो भलो छा थियो बाबा दिल जो दौरो पइजी वियो बैठे बैठे मरी वियो या नबी करीम जी ज़ात फरमाइनि था ओचिते मौत सां गॾु हादसा थींदा ईअं जो हण जो खणी धक थियो हिकिड़े ई धक में वेगन खे धक लॻो 30 मुड़स चट बस खे धक लॻो 50 माण्हू चट इहो छा आहे अल्लाह पाक जो हबीब अॼु खां 1400 साल अॻे ॿुधायो त उम्मत में शराब उम्मत में ज़िना उम्मत में व्याजखोरी इहे बुरायूं थींदियूं ऐं नबी पाक फरमाइनि था उम्मत मुंहिंजी में नमाज घटि थी वेंदी अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात ॾियारो माण्हू सजदो थोरो कंदा मां रब करीम जी ज़ात बाबरकात डमिरजी आसमान तां रहमतुनि जो नुज़ूल बंदि करे छॾींदो आहियां ही जेके न असां वटि पाणी घणो हूंदो हो इहो ख़बर अथव त किथां ईंदो हो हकीकत में पानी मोकलण वारो आहे अल्लाह केर आदा पर असबाब हन असबाब पांजो दरिया ऐं ॿिया दरिया जिथां अचनि था मथां मानसर ढंढ मां मथे हिमालय जबल आहे उन्ही जबलन ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजी सदाई सदाई बर्फ पियो मोकिलींदो आहे उहा बर्फ जबल थी वही या जबल परे खां ॾिसो त जबल आहे पर जबल जो हिकिड़ो हिकिड़ो पत्थर भी कोन्हे सब बर्फ पो मौसम ते 12 महीने 6 महीने 3 महीने जॾहिं खुदा जी मर्ज़ी पवंदी आहे उन्ही जबलन जे मथां अल्लाह सी बारिश वसाईंदो आहे पो उते उस त आहे कान जो गर्मी ते बर्फ ॻरे छो त 24 कलाक दिसंबर जहिड़ी सर्दी आहे उते हर महीने में हाणे उते उहा गर्मी उस त आहे कान जो पघिरजे पो अल्लाह पाक पंहिंजो कानून कंदो आहे उते मींहुं वसाईंदो आहे मींहुं वसंदो आहे पो जबलनि तां मींहुं तिरकंदो आहे बर्फ ॻरंदी आहे उहा ॻरी हेठि ढंढुनि में ईंदी आहे पो ढंढूं वरी दरिया में ईंदियूं आहिनि पो तव्हां असां वटि पाणी थींदो आहे जो 12 महीना अल्लाह जे फज़ल सां फसल पिया पचाईंदा आहियूं पंहिंजो जरब मथे हूंदा आहिनि आबादी बि सुठी थींदी आहे मिठो पाणी जो रब ॾींदो आहे हाणे रब करीम जी ज़ात बाबरकात उन्ही जाइ ते जाथे बर्फा 5 साल मींहुं वसण बंदि करे छॾे फुड़ी न पई आहे हिकिड़ी हे जेको थोरो घणो पानी हो सो ढंढुनि में गॾु थियल हो जेको थोरो थोरो थी तोॾे असां ॾे अचे थो या डेमनि में गॾु थियल हो थो अचे पियो उन्ही जाइ तां पाणीअ जो कतरो बि कोन थो अचे छो नथो अचे जो अल्लाह ताला रहमत जी बारिश बंदि करे छॾी आहे नबी करीम फरमायो जॾहिं मुल्क में ज़िना मुल्क में शराब मुल्क में व्याजखोरी ऐं बेनमाज़ी माण्हू वधी वेंदा अल्लाह ताला आसमान जा रहमत जा दरवाज़ा बंदि कंदो आहे यानी बारिशूं वसण छॾे ॾींदो आहे पोइ नतीजो निकिरंदो आहे जो पाणी जे फुड़े फुड़े लाइ पा सघंदा हो तंहिंजे करे मुंहिंजा आदड़ा मुस्लमान भाउ अवां ई असांजो फर्ज़ आहे त ख़ुदा पाक खे ॿाॾायूं रोई रिझायूं रब्बुल आलमीन खे परचायूं ऐं रब वरी अहिड़ो महिरबान आहे रब चवंदो आहे कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम ऐ मुंहिंजा प्यारा हबीब तू माण्हुनि खे चई ॿुधा त ला तक़नतू मिर रहमतिल्लाह अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न छो ॿाॾाइणु तव्हांजो कमु आहे तौबा थियणु ताइब थियणु तव्हांजो कमु आहे रब थो फरमाए माफ़ करणु मुंहिंजो कमु आहे